नाज़रीन, सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमन रेड की दरबार जे गादी नशीन साईं सादराम जे देहांत ते गहरे दुख जो इज़हार कंदे हिंदू बिरादरी ऐं घर भातियुनि ऐं अक़ीदतमंदनि सां ताज़ियत जो इज़हार कयो आहे। शर्जील मेमन चयो आहे त दुख जी हिन घड़ीअ में हिंदू बिरादरी साईं सादराम जे अक़ीदतमंदनि ऐं घर भातियुनि सां बराबरि जा शरीक आहियूं। पंहिंजे बयान में शर्जील मेमन चयो आहे त साईं सादराम मज़हबी हम आहंगी, अमन, मोहब्बत ऐं इंसान दोस्तीअ जी अलामत हुयो। हुन रवादारी भाईचारे खे हथी वठाइण में संदन ख़िदमतूं हमेशह यादि रखियूं वेंदियूं। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿी अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमन रेड की दरबार जे गादी नशीन साईं सादराम जे देहांत ते गहरे दुख जो इज़हार कंदे हिंदू बिरादरी ऐं घर भातियुनि अक़ीदतमंदनि सां ताज़ियत जो इज़हार कयो आहे। शर्जील मेमन चयो आहे त दुख जी हिन घड़ीअ में हिंदू बिरादरी साईं सादराम जे अक़ीदतमंदनि ऐं घर भातियुनि सां बराबरि जा शरीक आहियूं। पंहिंजे बयान में शर्जील मेमन वधीक चयो आहे त साईं सादराम मज़हबी हम आहंगी, अमन, मोहब्बत ऐं इंसान दोस्तीअ जी अलामत हुयो। हुन रवादारी भाईचारे खे हथी वठाई, संदन ख़िदमतूं हमेशह यादि रखियूं वेंदियूं।